नासिर रते देर में 4 ॾींहं अॻु पुरस्टार नमूने गुम थियल नींगर जो सिम नाले मां लाश मिलियो आहे। तफ़सील मालूम कंदा यूनिस सुमरो खां। यूनिस, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, ये अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। रतोदरो में 4 ॾींहं अॻु अगवा थियल ख़ानगी टीवी कैमरा मैन जे मासूम ॿारड़े जो सिम नाले मां लाश हथायो आहे। रतोदरो मां 4 ॾींहं अॻु अगवा थियल आवाज़ टीवीअ जे कैमरामैन फारूक हाजाणो जे 3 वरनि जो मासूम नींगर हसनैन हाजाणो जो नादर शाह पाड़े में सिम नाले मां लाश हथायो आहे। पुलिस लाश तालका अस्पताल रतोदरो खणाई आई, जंहिं बाद सहाफ़ी ऐं नींगर जा वारस अस्पताल पहुची विया, जिते वारसनि नींगर जी सुञाणप कई। नींगर जो लाश ॾिसी संदसि जे घर भातियुनि खे बेहोशीअ जा दौरा पइजी विया। होॾां डॉक्टरनि पारां नींगर जो पोस्टमार्टम जारी आहे, जंहिं बैदि नींगर जे मौत जो कारण मालूम थी सघंदो। ऐसे शो रतोदरो फ़हीम फुल पोटरो मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो आहे, जॾहिं त रतोदरो शहर जे सियासी समाजी मज़हबी तंज़ीमुनि समेत शहरनि में ॾुख गम ऐं गुस्से वारी सूरतहाल पखिड़िजी वई आहे। जी यूनिस, अवां जी महिरबानी।